ओम शांति। हाँ सब बाबा की याद था करो। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आ। निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाईंदी। मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मास्टर सर्वशक्तिवान आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे असांखे माण्हू ॾिसो स्वतंत्रता दिवस मल्हाइनि था। स्वतंत्रता दिवस अर्थात आज़ादी जो दिवस। हाणे देश त आज़ादु थी वियो अंग्रेज़नि सां, लेकिन अॼु माण्हू अंग्रेज़नि जी चीज़ खे ॾाढो सुठो मञंदा आहिनि। भारत वारा उहे ई चीज़ ठाहिनि त उन्हनि खे एॾो महत्व न ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि अच्छा भारत में ठही आहे त लो क्वालिटी जी हूंदी, लेकिन कोई चीज़ विदेश मां कोई ठाहे अचे, अगरि कोई विदेश जी कोई चीज़ कंहिं वटि हुजे त चवंदा अच्छा विदेश मां आई आहे, त उनखे ॾाढी ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि, ॾाढी सुठी नज़र सां ॾिसंदा आहिनि। अंग्रेज़ त हली आहे, लेकिन अॼु माण्हू इंग्लिश मीडियम स्कूलनि में ॿारनि खे पढ़ाइणु सुठो सम्झंदो आहे कि हा भई मुंहिंजो ॿारु इंग्लिश ॻाल्हाईंदो, त छॾे आहे अंग्रेज़, बसि अंग्रेज़ देश छॾे आहे। बाक़ी उन्हनि जी इहा पढ़ाई लिखाई त माण्हू उहे ई करनि था। अॼु जी दुनिया में न माण्हू खे हिंदी ढंग सां ईंदी आहे, न अंग्रेजी ढंग सां ईंदी आहे, न संस्कृत न पंजाबी, इहे सभु जेका बि आहिनि बसि माण्हू विच में ई डोले थो। न सिंधी माण्हू चवनि था असां सिखनि खे मञंदा आहियूं। पंजाबी ईंदी आहे कंहिंखे? गुरमुखी ईंदी आहे? जेको बि कीर्तन हले थो माण्हू खे सम्झ में अचे थो? न स्कूल अंग्रेजी मीडियम स्कूलनि में पढ़ूं था। अंग्रेजी जो जेको अॼु ॿार एॾा उन्नति खे छो न पाईंदा आहिनि? छो जी हा भई ख़ुशि थींदा आहिनि असां अंग्रेजी में असांखे कोई पढ़ाए थो, लेकिन उहो पूरी ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में न ईंदी आहे। अॼु ॿार यादि करे लिखी ईंदो, लेकिन ख़ुदि अंग्रेजी में उहे ई ठाहे, उनजे लाइ बि उनखे ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। त अॼुकल्ह हर माण्हू विच में ई डोले थो, न पूरो अंग्रेज थो ठहे, न पूरो भारतवासी थो ठहे, न पूरो सिख धर्म वारो ठहे थो, न पूरी रीति गुजराती थो ॻाल्हाए सघे। हाणे सम्झो गुजराती माण्हू आहिनि, कम से कम उन्हनि खे गुजराती त पूरी ईंदी आहे न, लिखणु पढ़णु सम्झी त वेंदा आहिनि। माण्हुनि खे अधु सिंधी माण्हू बि थोरा थोरा बि सिंधी बि आहिनि, हिंदी बि आहिनि, अंग्रेजी बि आहिनि, सभु मिक्स। अॼु ज़्यादातर माण्हू फॉरेन में रहंदा आहिनि। सिंधी माण्हू चवंदा आहिनि असां त विदेश में रहंदा आहियूं। अंग्रेज त हली आहे, उन्हनि खे त भॼाए छॾियो, अंग्रेज़नि खे त भॼाए छॾियो न, पोइ तव्हां छो था वञो विदेश में रहणु? चवंदा आहिनि उते विदेश में ॾाढो सुठो जीवन आहे, ॾाढी सुठी सफ़ाई आहे, ॾाढो सुठो रहंदा आहिनि। त अंग्रेज़नि खे भॼायो ई छो? त बाबा चए थो ॾिसो दुनिया में बसि माण्हू ख़ुशि थींदो, असांजो देश आज़ादु थी वियो।
लेकिन कम त उहे ई चीजूं त तव्हांखे उहे ई सुठी थी लॻेनि, भाषा त तव्हांखे उहे ई सुठी थी लॻे, कपिड़ा त तव्हांखे उहे ई पाइणु सुठा था लॻनि न। अॼु माण्हुनि खे नंढा नंढा कपिड़ा पाइणु सुठो लॻंदो, सलवार सूट साड़ी सुठी लॻंदी। अॼु माण्हुनि खे कटल फटल कपिड़ा सुठा लॻंदा, हेॾा खुलियल इहे करणु। त अंग्रेज़नि खे भॼायो त पूरी रीति उन्हनि जे पूरी जेका बि उन्हनि जो जो बि चीजूं आहिनि सभिनि खे ई छॾो न। अधु अधूरा छो वेठा आहियो, अधु अधूरा छो था करो कमु। त इन करे बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ऐं मूंखे इन दुनिया में साधारण जीवन ई जीअणो आहे। पूरा कपिड़ा पाइणा आहिनि ऐं मुख्य हूंदी आहे भॻवान बि हिंदी भाषा ॻाल्हाईंदा आहिनि। असांखे कम से कम हिंदी त पूरी सम्झ में अचणी खपे न त सिंधी बि नथी अचे, हिंदी बि नथी अचे, अंग्रेजी बि नथी अचे पूरी। ऐं पंहिंजी सम्झ खे बि पंहिंजी सोच खे बि अंग्रेज़नि सां मुक्त करो, है न। जेकी सोच असांजी अधु अधूरी अंग्रेज़नि जहिड़ी थी वई आहे न, उनखे बि उन सां बि मुक्त थी वञो। ॿियो बाबा असांखे चवनि था ॾिसो आत्मा खे मुक्ति त ॾियो, भई हिन समय असली आज़ादी असांखे कॾहिं मिलंदी। अॼु माण्हू चए थो छा करां, मूंखे गुस्सो अची वेंदो आहे, छा करां, मूंखे ज़िद जो संस्कार वञे ई नथो, इहे रोइणु छॾामिजे ई नथो, फालतू सोचण मां छॾे ई नथी सघां, है न। त अॼु माण्हू सोचे थो मां छा करां, कि मां त इहा हिन खे छॾे ई नथो सघां, इहा घड़ी घड़ी इहा ॻाल्हि मूंखे मन में अचे थी, मां केतिरो बि भुलिजां। जीअं त उहा ॻाल्हि उन्हनि खे ॿंधी वेठी आहे, जीअं त उहो स्वभाव संस्कार उन्हनि खे ॿंधी वेठो, त स्वतंत्र थियूं। अॼु त माण्हू सभु था चवनि छा करां, इहो बंधन ॿिया सभु बंधन आहिनि, लेकिन पंहिंजे स्वभाव संस्कारनि जो बि बंधन, मतिलबु उहो बि उनखे ॿंधी वेठो आहे, चाहे करे बि पंहिंजो उहो स्वभाव संस्कार छॾे नथा सघनि, चाहे करे बि पंहिंजी उहा बुराई माण्हू छॾे नथो सघे, चाहे करे बि पंहिंजो उहा लोभ काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा माण्हू चाहे करे बि उन्हनि खे हिन विकार बुराइनि खे नथो छॾे सघे। त बंधन में आहे न आत्मा, हिन समय हिन विकार बुराइनि जे बंधन में बंधल आहे, पंहिंजे अशांत मन जे बंधन में बंधल आहे। मन में अशांति घड़ी घड़ी उनखे जीवन में परेशान थी करे। अॼु माण्हू लोभ केॾो थो करे, सोचे तो मां ये भी करा, ये भी करा, ये भी खावा, ये भी कम करे कमाया। अॼु शरीर खां एतिरो थिए थो। अॼु माण्हू सोचे कि मां अॼु कमु करण वारी माई आहे, हेॾा घर खणे थी, पोइ हिकु घर खणंदी, पहिरियों त शुरू कंदी, चवंदी ठीकु आहे एतिरा पैसा ॾियो, त ठीकु आहे कमु शुरू कंदी, वरी 4-5 घर खणंदी, हर हिक खे चवंदी चलो एतिरा पैसा ॾियो, मां पूरो घर साफ़ु कंदमि, एतिरा पैसा ॾियो। पहिरियों त हा करे कम ते लॻंदियूं, पोइ धीरे धीरे घर वधाईंदियूं, त तव्हांजो वरी पैसा वधाइण लाइ छा कंदियूं, कमु अधु अधूरो करे वेंदियूं, चवंदियूं हाणे पैसा वधायो त पूरो कमु करे वञो। त इहा टेक्निक ॾिसो माण्हुनि जी, लोभ आहे न, लेकिन शरीर खां एतिरो थिए थो। अॼु माण्हू सम्झे नथो, तव्हांजे शरीर खां जेतिरो थिए ओतिरो कमु करो, लोभवश इहो बि करा, पंहिंजो मथो भारी न करो।
अॼु असांजे शरीर खे जेतिरी चीज सुठी लॻनि, सही लॻनि थियूं, सूट करनि थियूं, उहो ई कपिड़ो पारायो पंहिंजे शरीर खे ओतिरो ई खारायो। असां लोभवश शरीर खे ये भी खारायूं, ये भी खारायूं, ये भी खावां, ये भी खावां, शरीर बीमार थी वञे त फ़ाइदो छा? अॼु माण्हुनि जो लोभ ॾिसो, इच्छायूं ॾिसो, शौक़ु ॾिसो। ठीकु आहे, इच्छायूं शौक़ु हुजणी खपनि, लेकिन पंहिंजे शरीर खे बि त ॾिसो। असांजो शरीर एॾो, असां हलंदासीं कंदासीं त असांजो शरीर हली पाईंदो? उनखे इहे सभु सूट कंदो आहे? न कंदो आहे त असांखे माण्हुनि खे थोरी ॾेखारिणो आहे न। आत्मा खे जेसि ताईं मां आत्मा हिन शरीर में आहियां, कम से कम मुंहिंजा हथ पेर त हलंदा रहनि न। एतिरी त शक्ति मुंहिंजे शरीर में हुजणी खपे न। एतिरो त मां इहे सभु खावां तंहिंखां सुठो त मां अंत ताईं दाल रोटी त आराम सां खाई सघां न। ईअं न इहे दाल रोटी बि बंदि थी वञे, मूंखे अंत ताईं खीर ब्रेड खाइणो पए। चलो अंत ताईं मां जेसि ताईं हिन शरीर में आहियां तेसि ताईं मां भॻवान जो त नाम वठंदी रहां न। ईअं न मां भॻवान जो ई नाम वठणु छॾे छॾां। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि हिन विकार, बुरायूं, इच्छायूं, इन्हनि सभिनि सां ख़ुदि खे मुक्त करण ई असली स्वतंत्रता आहे। इन्हनि सभिनि सां ख़ुदि खे मुक्त करण ई असली स्वतंत्रता आहे। त बाबा असांखे चवनि था कि असांखे सदा पंहिंजे जीवन में ये यादि रखिणो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमपिता परमात्मा आहे, ऐं मूंखे पंहिंजी आत्मा खे हिन विकार बुराइनि सां मुक्त रखिणो आहे। ऐं जॾहिं असां अंग्रेज़नि खे हिन दुनिया मां, हिन देश मां भॼायो आहे, त हिन दुनिया में कोई बि अंग्रेज़नि जहिड़ी ॻाल्हि न हुजणी खपे। अॼु माण्हू जो ॾिसो, सुम्हणु उथणु, हलणु खाइणु सभु उअं ई थी वियो आहे। त हुतां जो कल्चर ॿियो आहे, हुतां जो रहन सहन ॿियो आहे, हुतां जी प्रकृति मौसम ॿियो आहे, असांजो ॿियो आहे न। हुतां जे माण्हू खाईंदा ई बॉइल चीजूं आहिनि, ये सभु ब्रेड आदि, ये सभु उन्हनि जी लाइफ स्टाइल उन्हनि जी आहे ई। असां वेही उन्हनि जहिड़ो खाऊं पीऊं था त बीमार था थी वञूं, है न। असांजी भारतवासियुनि जी सादी रोटी छा आहे? उहो खायो। छो जी प्रकृति बि त पंहिंजे भारत जी प्रकृति, भारत जो मौसम ऐं विदेश जे मौसम में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हुते काथे त बर्फ़ हूंदी आहे, काथे ठंडी, ऐं हिते त पंहिंजे हिसाब सां मौसम हलंदो आहे। हर देश में पंहिंजे हिसाब सां मौसम हले थो। अॼु ॾिसो, तव्हांजे शहर में बारिश आहे, ॿिए जे शहर में बारिश न हूंदी आहे। हाणे राजस्थान जो मौसम बि अलॻि, गुजरात जो मौसम, ओॾे ॾिसो साउथ में ॾिसो, उते बारिश ज़्यादा पवंदी आहे, मथे ठंड ज़्यादा पवंदी आहे। त सभु पंहिंजे हिसाब सां खाईंदा आहिनि न, सभु पंहिंजे हिसाब सां कपिड़ा पाईंदा आहिनि। असां छो उन्हनि जी कॉपी करूं? असांखे पंहिंजी, हाणे हुते माण्हू कोई नंढा कपिड़ा बि पाईंदो न, कंहिंखे एतिरो टाइम न हूंदो आहे कि ॾिसे। हिते त माण्हू अहिड़ा कपिड़ा पाए वञनि था त 10 माण्हू वेही करे ॾिसंदा ई छा पाए आई आहे। हुते कंहिंखे इहे सभु टाइम ई न हूंदो। बसि असां इहे ॾिसूं था, इहे अंग्रेज़ ईअं था करनि, अंग्रेज़ ईअं था हलनि, मां बि ईअं हलंदमि। त बाबा चवनि था हिननि सभिनि ॻाल्हियुनि सां ख़ुदि खे स्वतंत्र करो, तॾहिं त असली स्वतंत्रता दिवस मल्हाईंदासीं न। बसि झंडो खणी चवनि था स्वतंत्रता दिवस। असां भारत आज़ादु थी वियो, किथे आज़ादु थी वियो? ॿियो ई माण्हू लड़ी झगड़ी करे वेठा आहिनि न। अंग्रेज़नि सां त आज़ादु थी वियो, पर घर में माण्हू हिक ॿिए सां ठही हले थो। हू चईंदो मां पंहिंजी ससु सां बि आज़ादु थी वियमि। हाणे
नुंहुं अगरि सस सां परेशान, सस सां आज़ादु, पोइ पंहिंजे पति ॿारनि सां बि परेशान थी वेंदी, चईंदी हाणे मां सभु आज़ादु थी वई आहियां बसि। त अहिड़ी शादियूं करो ई छो था? न, अहिड़ी शादी माण्हू करे ई छो थो जंहिंजे कारण पूरा 2 परिवार वीचारा परेशान था थी वञनि। बसि असांखे असली आज़ादी त पंहिंजे बुराइनि, पंहिंजे अंदरि आत्मा में जो विकार बुराइयूं आहिनि, जो कमी कमज़ोरियूं आहिनि, हुननि सां असांखे मुक्त थियणो आहे। असली आज़ादी दिवस असां तॾहिं मल्हाए सघंदा आहियूं जॾहिं असां इहे चइणु छॾे ॾींदासीं कि छा करां, मां त इहे बि नथी करे सघां, मतिलबु चाहे करे बि मां शांति नथी रही सघां। घड़ी घड़ी क्रोध जो भूत मूंखे क्रोध थो ॾियाराए। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा जे वश थी करे मां आत्मा घड़ी घड़ी कमु थी करां। त असली आज़ादी असांजी तॾहिं मिलंदी। ॿियो बाबा असांखे चवनि था कि सदा इहे यादि रखो कि असांखे कोई भी प्रकार जी चिंता न करणी आहे जीवन में। असांखे कोई भी प्रकार जी जीवन में असांखे चिंता न करणी। चईंदा न, चिंता न करो, शुभ चिंतन करो। कहिड़ी बि ॻाल्हि जी चिंता न करो, अरे हाणे छा थींदो, ईअं छो थियो, हाणे मां छा करां, हिन ईअं छो कयईं, हाणे छा थींदो, कीअं थींदो। हीअ थींदी आहे चिंता करणु, छो, छा, कीअं, कॾहिं। हिन चिंता सां मुक्त थी सदा ई शुभ चिंतन करो। बाबा चवनि था सदा ई असांखे शुभ चिंतन करणु खपे। शुभ चिंतन करण सां सभु प्रकार जी चिंतायूं समाप्त। सिर्फ़ु चिंता कंदासीं त सोचंदासीं हाणे छा थींदो, कीअं थींदो, हिन ईअं छो कयईं, फलानो फलानो, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं अची वेंदियूं, है न। त हीअ चिंता करण सां असांजे मन में फालतू ॻाल्हियूं बि ईंदी वेंदियूं। हिन सां छा थींदो आहे, असांजी आत्मा जी शक्ति सोचण में ज़्यादा लॻी वेंदी। असांजी आत्मा जी शक्ति सोचे थी, ज़्यादा सोचे थी, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, त असांजे शरीर में BP लो छो थी वेंदो। त इहे जीअं इहे ई आहे भई, हिकु असां वटि इलेक्ट्रिक बोर्ड आहे। हाणे हिकु इलेक्ट्रिक बोर्ड सां अगरि तव्हां 2-3 चीजूं हलाईंदा हो त हुन में करंट वेंदो न। हिकु चीज़ हलाईंदा हो त सुठी हलंदी, 2-3 हलाईंदा हो त स्पीड धीरे थी वेंदी न। उहा ई हिकु आत्मा पूरे शरीर खे हलाए थी, सोचे थी, निर्णय वठे थी, कर्म करे थी। त बाबा चवनि था हिकु आत्मा अगरि जास्ती सोचणु लॻी वेंदी आहे त हुनजी शक्ति हुन में हली वेंदी आहे, त शरीर जो कमु रुकी वेंदो आहे। शरीर में जो बि कार्यक्रम अंदरि हलंदो रहंदो आहे हुनखे शक्ति घटि मिलंदी आहे त BP लो छो थी वेंदो आहे। माण्हू खे टेंशन में ज़्यादा टेंशन कंदो त हार्ट अटैक बि अची वेंदो आहे। त असांखे सम्झणो खपे कि असांखे पंहिंजे जीवन में सदा ई चिंता न करणी आहे। शुभ चिंतन करो, जो बि कयो ॾाढो सुठो कयो, ॾाढो सुठो थियो, ॾाढो सुठो थियो, हिन में बि कुझु भलो हूंदो, है न, हिन में बि कुझु भलो हूंदो। माण्हू पहिरों खां ई नथो करे न अभ्यास। भई पहिरों माण्हू एॾो अलबेलो थो हले, कुझु बि चए थो, कुझु बि ॻाल्हाए थो, पंहिंजे पाण खे ॾाढो वॾो थो सदाए, अहंकार वश थी करे हले थो। ऐं इहे ई जीवन में माण्हुनि जे जीवन में कुझु बि थिए थो, अचानक ई थिए थो। अॼु ॾिसो, अगरि माण्हुनि वटि पैसो आहे ऐं अगरि उन्हनि खे अहंकार आहे, अगरि उहो अहंकार वश हलनि था त कॾहिं बि पैसे में घटि थी सघंदा आहिनि। अॼु अगरि पैसे में घटि थी आहे त छा थींदो, पैसे में घटि थियण सां पोइ उहा सोचंदा, ऐं जंहिंजे साम्हूं उन्हनि ॾाढी ई अहंकार वश थी करे ॾाढो ॾेखारियो हुयो
कि ॾिस मां ईअं हाणे उन्हनि जे साम्हूं वञण में बि उन्हनि खे शर्म ईंदी, पोइ सभिनि सां किनारो कंदो, मुंहुं छुपाईंदो, कंहिंसां ॻाल्हाईंदा न, मिलंदा न, चईंदा अरे इहे त मुंहिंजी मज़ाक उड़ाईंदा न। अगरि कोई न बि उड़ाए त बि उहो सोचंदो, ऐं कई बार माण्हू उड़ाईंदा बि आहिनि कि ॾाढो ई उड़े पियो न, हाणे छा थियो। त हिकु इंसान ख़ुदि अहंकार करे थो, लेकिन ॿिए खे त सम्झणो खपे न, हीअ अहंकार थो करे। माण्हू सोचंदो अच्छा हीअ ज़्यादा ई उड़े थो, ॾिस हाणे हिनखे पतो लॻंदो। लेकिन असांखे सम्झणो खपे, चलो उहा बि वीचारी आत्मा खे हाणे मिलियो आहे त एॾी ख़ुशि थी थिए, कोई ॻाल्हि कोन्हे न, मुंहिंजो नंढो भाउ भले ई ख़ुशि थिए। असां छो चऊं ज़्यादा ई अहंकार थो करे, किरदे न पतो लॻंदी। त हिन करे बाबा असांखे चवनि था जीवन में न कॾहिं कंहिं ॻाल्हि जो अहंकार न करो। अगरि तव्हां सां गॾु सुठो थिए थो त बि सभु कुझु भॻवान खे ॾेई करे, हा भई शुक्रिया भॻवान, उनजी ख़ुशी बि ज़्यादा न हुजणी खपे। असांजी स्थिति अहिड़ी हुजणी खपे समान, दुख में बि सुठी त सुख में बि सुठी, बुरे बारिश में बि सुठो त गर्मी में बि सुठो त ठंडी में बि सुठो, जेको मौसम आहे असां उन में आराम सां रही सघूं। इहे जीवन में बि जहिड़ी परिस्थिति हुजे उन अनुसार ख़ुदि खे ढालंदा वञो त जीवन में असांखे ॾाढो ई परिवर्तन थींदो वेंदो, असांखे जीवन में ॾाढो ई सुख मिलंदो, असां जीवन ॾाढो सुठी रीति हली सघंदासीं। जीवन में माण्हू तारीफ़ करनि त बि सुठो, न तारीफ़ करनि त बि सुठो। हीअं न की असांजी तारीफ़ कई त असां ॾाढो ई उचकऊं था, ऐं की असांजी इंसल्ट कई त असां रोअण लॻी वियासीं। माण्हू असांखे मान ॾियनि ठीकु आहे, न मान ॾियनि ठीकु आहे, तव्हांखे लॻे थो तव्हांजी ज़िमेवारी आहे, तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करो, ताकी असांखे न लॻे की असां न कयो। असांखे पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करिणो आहे न, ताकी असांखे लॻे कि भई असां त कयो। न त सोचो अॼु मां अगरि सोचंदी, मां चाहींदी मां ईअं करां, ॿार ॿुधे न करे न, चलो मां जो फ़र्ज़ु आहे चइणु, उन जे लाइ दुआ करणु, प्रार्थना करणु, उहो चए उनखे, उन जे लाइ दुआ करे प्रार्थना करे, ॿार ॿुधे न ॿुधे उहो उनजी मर्ज़ी। कम से कम इहे त न चईंदो कि मूंखे मां ध्यानु न ॾिनई, मां त अहिड़ो हुयमि। कम से कम ॿार सोचंदो त सही कि हा मुंहिंजी माउ मूंखे चयो ई, मां न मञियो, है न। त हिन करे तव्हांजो जो फ़र्ज़ु आहे उहो कंदा हलो, तव्हांखे कोई मान ॾे सम्मान ॾे हुनजी आश न रखो। अच्छा मीठे मीठे सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान नॉलेज जी लाइट माइट सां रॉन्ग खे राइट में परिवर्तन करण वारा ज्ञानी तू आत्मा ठहो। बाबा चवनि था नॉलेज छा हूंदी आहे, ज्ञान छा हूंदो आहे, लाइट माइट। अगरि असांखे ज्ञान हूंदो आहे न त असां में समझ जी रोशनी हूंदी आहे, ऐं परमात्मा जी यादि सां शक्ति मिलंदी आहे। अॼु माण्हुनि में आहे न ज्ञान न आहे, शक्ति न आहे। भले माण्हू चवनि असांखे इहे सम्झ आहे, लेकिन उनखे जीवन में लाइण जी शक्ति न आहे माण्हू में। त हिन करे बाबा असांखे चवनि था त माण्हू सम्झंदे हुए बि कि इहे ग़लति आहे त बि माण्हू करे थो, छोजी शक्ति न आहे सही ॻाल्हि करण जी। त इन करे बाबा असांखे चवनि था कि ज्ञानी तू आत्मा अर्थात समझदार आत्मा, जेकी ज्ञानी आत्मा हूंदी आहे न उहो कॾहिं बि चिलाईंदी न आहे, छा करां कीअं करां, हिन ईअं कई, इहे अहिड़ो आहे, मूंसां ईअं छो थियो। ज्ञानी तू आत्मा वटि सभु सम्झ हूंदी आहे,
ऐं जेका भक्त आत्मा हूंदियूं आहिनि उहे चिलाईंदियूं आहिनि। भक्ति में माण्हू चिलाईंदो, भॻवान खे सॾी कंदो रहंदो, भॻवान जो नाम ई जपंदो रहंदो और चिलाईंदो आहे, मूंसां ईअं छो थियो, मां ईअं, तव्हां मुंहिंजी मदद छो न कयो, मूंखे छो न अहिड़ो भाग्य ॾिनो। ऐं ज्ञानी आत्मा खे हर ॻाल्हि जी सम्झ हूंदी आहे, मुंहिंजो एक्सीडेंट थियो त छो थियो। उहो कॾहिं बि एक्सीडेंट करण वारे खे बि कोसंदो न, एक्सीडेंट करण वारे खे बि कुझु ग़लति न चईंदो। हा, उहो माण्हू हीअं ॿियनि जा एक्सीडेंट न करे हिन लाइ हुनखे सावधानी ॾियण लाइ भले ई चईंदो, लेकिन हीअं न चईंदो कि हिन मुंहिंजो एक्सीडेंट कई, इहे ॾाढो ख़राबु आहे, हिन मुंहिंजी इंसल्ट कई, इहे मुंहिंजी ॾाढो ख़राबु आहे, मूंसां ईअं घाटो छो थियो। इहे ज्ञानी तू आत्मा न सोचतो। अगरि कोई करोड़पति ज्ञानी हूंदो न, अगरि हुनजो धंधे में घाटो बि पइजी वियो न, त बि उहा रोईंदो न, टेंशन में न ईंदो, सुसाइड न कंदो। अॼु ॾिसो, वैसे त माण्हू दुनिया में माण्हू कई हूंदा आहिनि न, कई माण्हू ॾाढी सुठो हूंदा आहिनि, सभिनि जी मदद कंदा आहिनि, लेकिन जॾहिं ख़ुदि जे मथां दुख या बीमारी ईंदो आहे न त हा हुल्लो करे ॾींदा आहिनि। और सभु माण्हू बि चईंदा आहिनि, अरे इहे त सभिनि जी मदद कंदो हुयो, इहे त एॾो भक्ति कंदो हुयो, त बि वीचारे सां एॾो बुरो थियो। ये ज्ञानी तू आत्मा जा बोल न आहिनि, ये समझदार आत्मा न आहे। अगरि कोई बीमारी में रोए थो, चिल्लाए थो, भॻवान खे कोसे थो, त इहे भगत आहिनि। ज्ञानी आत्मा कॾहिं बि न चईंदो, उहो हुनखे पतो अथसि मुंहिंजा कर्म अहिड़ा आहिनि जो जंहिंजे कारण मूंखे भुगतणो थो पए। अॼु मां सुठो आहियां, कल्ह मां केतिरा बुरा कर्म करे आयो आहियां, त ज्ञानी तो आत्मा खे सम्झ हूंदी आहे, इन करे कॾहिं बि उहो चिलाईंदो न आहे। त असांखे बि परमात्मा जो ज्ञान ॿुधी धारण करे समझदार थियणो है न, समझदार ठही करे जीवन में हर परिस्थिति, हर ॻाल्हि खे परमात्म ज्ञान, परमात्म शक्ति सां पार करणो, न कि चिल्लाए करे, ॿियनि खे बुरो भलो चई करे। अॼु तव्हां सां या तव्हांजे परिवार सां कोई बुरो करे थो न, त इहे बि तव्हांजे कर्म आहिनि, इहे बि तव्हांजो हुन सां हिसाब किताब आहे। कोई ईअं ई कंहिंजो बुरो न कंदो। स्लोगन आहे, सदा शुभ चिंतक ऐं शुभ चिंतन में रहो त व्यर्थ चिंतन सां छुटिजी वेंदो। सदा शुभ चिंतन ऐं शुभ चिंतक ठहो त व्यर्थ चिंतन सां मुक्त थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।